नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के कराची में खबर ईंदा हलूं त PSP सरबराह मुस्तफ़ा कमाल चयो आहे त असां खां लोकल गवर्नमेंट बिल ते एतराज़ पुछा विया। असां लसानियत जे नारे के ख़त्म कयो आहे। असां जॾहिं ज़्यादती जी ॻाल्हि कंदा आहियूं त पीपल्स पार्टी जो नालो खणंदा आहियूं। कराची में PP अॻवाननि ऐं सूबाई वज़ीर नासिर शाह मुस्तफ़ा कमाल सां मुलाक़ात करे मकानी बिल बाबति ॻाल्हि ॿोल कई। जंहिं बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुस्तफ़ा कमाल चयो आहे त कराची खां कश्मीर ताईं लोकल गवर्नमेंट जा इख्तियार मेयर ताईं पहुचाइण जी ॻाल्हि कयूं था। हिन चयो त टंडोलायर में पुलिस ज़्यादती कई आहे। लसानी फसाद भड़काइण जी कोशिश कई पई वञे। वरी कुझु माण्हू लसानियत जी आड़ में पंहिंजी सियासत चमकाइण चाहिनि था। इन मामले खे सीरियस वरितो वञे। हिन चयो आहे त बोलो खानज़ादा जे कातिलनि खे फौरी तौर ते सज़ा ॾिनी वञे। असांजो वफ़द तॾहिं ते वियो हो पर असां इन खे लसानियत रंग नथा ॾियण चाहियूं। बोलो महाजर हो ऐं मारींदड़ सिंधी हो। इन खे हवा ॾियण न घुर्जे। इहो सिंधी ऐं महाजरनि सां न ॻंढियो वञे। को कंहिं बि ज़बान जो थी सघे थो। मज़लूम कंहिं बि ज़बान जो हुजे मज़लूम हूंदो आहे ऐं ज़ालिम कंहिं बि ज़बान जो हुजे ज़ालिम हूंदो आहे। इन खे कंहिं बि क़ौम सां न ॻंढियो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।